सदर आसफर इज़्ज़तदारी सिंध में अमन अमान बहाल कबायली तकरार खत्म कराइण जी हिदायत करे छॾी। अगवा वारदातुनि में मुलविस जवाबदारनि खिलाफ कार्रवाई ऐं अमन अमान में नाकामी जी सूरत में पुलिस ऑफिसर तब्दील करण जी भी हिदायत। घोटकी कंधकोट पुल जो कम तेज करण, कच्चे में तरक्याती कम कराइण, सेफ सिटी मंसूबो जल्द मुकम्मल करण ऐं कराची के महफूज बनाइण लाइ नादरन बाईपास ते कंडेदार तार लॻाइण जी भी हिदायत। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे लाइ नेक मर्दनि खे भी शामिल कयो वञे। ज़मीनुनि ते कब्ज़नि ते ज़ीरो टॉलरेंस आहे। कंहिं भी सूरत में कब्ज़े जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि सिंध में अमन अमान बाबति बिलावल हाउस में इजलास। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, वॾे वज़ीर मुराद अली शाह, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी इदारा ख़ानगान बदिरां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाइण जी सलाह ॾेई छॾी। वफ़ाक़ खां स्टील मिल्स ख़रीद करे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाइण जी आछ। ईंदड़ बजट में सिंध ऐं बलोचिस्तान जे पोहरियतुनि जो उजूरो वधाइण जो ऐलान। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत इदारा ख़ानगान बदिरां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाए जेकॾहिं इदारा ख़ानगाया पिया वञनि त उन्हनि जो शेयर मुलाज़िमनि खे बि ॾिनो वञे। वफ़ाक़ स्टील मिल्स सिंध हुकूमत खे विकिरो करे हुयो, उनखे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाए पोहरियतुनि खे हक़ ॾिना वेंदा। अवामी मुआशी मुआहिदे तहत पोहरियत कार्ड वारो वाइदो पूरो करणो आहे। पाकिस्तान ऐं IMF विच में नए कर्ज़ प्रोग्राम लाइ ॻाल्हियुनि जो शेड्यूल तय थी वियो। IMF मिशन 15 मई ते नए कर्ज़ प्रोग्राम ते ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान पहुचंदो। नए कर्ज़ बाबति पहिरियां फनी पोइ पॉलिसी सतह ते ॻाल्हियूं थींदियूं। नाणेवारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि कर्ज़ जो नओं प्रोग्राम 6 खां 8 अरब डॉलर ऐं वक़्तु 3 साल या उन खां वधीक थी सघे थो। कर्ज़ जो नओं प्रोग्राम सख़्त शर्तनि ते मिलण जो इम्कान आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त तेल जे अघनि में घटिताई महांगाई जो मुतबादिल नाहे। पोरियत जे उजूरे में इज़ाफ़े जी कोशिश कई वेंदी। अमीर ऐं ग़रीब जे फ़र्क़ खे ख़त्म करणु वक़्त जी घुर्ज आहे। मुल्क जूं मुआशी हालतूं ॾुखियूं आहिनि। सऊदी वज़ीरनि सां बहितर मुलाक़ातूं थियूं। हुकूमत मुल्की मैशियत खे बहितर करण लाइ कोशिशूं वठी रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां MQM वफ़द जी डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी सरबराही में मुलाक़ात। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं वॾो वज़ीर भी मुलाक़ात में शरीक। कराची में अमन अमान ऐं सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। गवर्नर जी तब्दीलीअ ते भी ॻाल्हियूं कई वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त अमन अमान जी बहाली में समूरनि स्टेक होल्डर्स खे हू गॾु खणी हलंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कणक ॿाहिरियां घुराइण वारी स्कीम जी छंड छाणण लाइ जांच कमेटी जोड़े छॾी। जस्टिस रिटायर्ड मियां मुश्ताक कमेटी जो सरबराह मुक़रर। ज़रियनि जो चवणु आहे त कमेटी गैर ज़रूरी तौर कणक ॿाहिरियां घुराइण सां मुल्की नाणे खे थियल अरबें रुपयनि जे नुक़सान जी जांच कंदी। कमेटी 2 हफ़्तनि में रिपोर्ट वज़ीर आज़म खे पेश कंदी। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में पोहरियतुनि जो आलमी दिहाड़ो मल्हायो वियो। गूगल जो डूडल भी तब्दील। सॼे मुल्क में आम मोकल पोहरियत खे अॼु बि दिहाड़ीअ जी ॻोल्हा कम में रुधल। सदर वज़ीर आज़म पीपी चेयरमैन ॿियनि तरफ़ां पोहरियतुनि खे भेटा पेश। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पोहरियतुनि जे आलमी दिहाड़े ते रैलियूं ऐं तक़रीबूं। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास, नवाबशाह, दादू, जैकबाबाद, घोटकी, मीरपुर माथेलो ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं। पोहरियतुनि जो उजूरो वधाइण जो मुतालबो। रानीपुर जे हिक ॿिए पीर पसंद जो पणो कंदड़ जोड़े खे धार करे छॾियो। नौजवान शाहिद वीसर पारां माशूक शाह ते घरवारी खे यरगुमाल बणाइण जो इल्ज़ाम। संदसि चवणु आहे त माशूक शाह दबाव विधो त कुंवार खे वालदेन सां मिलण ॾियो। हवेली पहुता त माशूक शाह घरवारी खे यरगुमाल बणाए छॾियो। मामले जो नोटिस वठी सनम खे बाज़ियाब कराए वञे।
JWC जे वफ़द जी पीरानी हवेलीअ में क़त्ल कयल नींगरी फातिमा फरडो जे वारसनि सां मुलाक़ात भरपूर सहकार जे ख़ातिरे। फातिमा फरडो जे वालिद जो चवणु आहे त जवाबदार धुर केस तां हथु खणाइण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमाल करे पई। मुख़ालिफ़ धुर भली कुझु बि करे पर हू न्याणी जे खून जो सौदो न कंदा। मोरे भरिसां बाड़ियूं दौलतपुर माइनर में बुॾी फौत। इलाइक़े वासियुनि बड़ ॿाहिरि कढी वरिता। फौतुनि में सुमेरा ऐं अज़रा माची शामिल। वाक़े बाद संदन घर में कोहराम मची वियो। इलाइक़े में सो। उस्ताद मोहम्मद वेझो कान्हे इल्ज़ाम हेठि मुड़िस हथां घरवारी नौजवान क़तल। गुलाम फरीद माची पंहिंजी घरवारी ज़रीना रजिब खोखर खे क़तल करे छॾियो। शिकारपुर जे भिटाई कॉलोनी में कान्हे इल्ज़ाम हेठि औरत खे क़त्ल करे लाश बिना गुसल जे दफ़नाइण जो इंकशाफ। पुलिस जवाबदार मुर्तज़ा शाह खे गिरफ़्तार करे वरितो। ॾोह जो एतिराफ़। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जी निशानदेहीअ ते सिंध वाह वेझो बिना कफ़न जे दफ़नायल औरत जो लाश हदके वियो आहे। पोस्टमार्टम बाद जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। जोही वेझो लगारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो हिकु ॼणो क़तल। ॻोठ कब्ज़ो में पुराणे तकरार तां अहमद लगारी गोलियुनि जो खाज बणिजी वियो। झंडो मरी भरिसां गुम थियल नींगर ॾियो कोहली जो लाश त संदसि वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। पुलिस लाश तहवीर में वठी वाक़े जी जांच शुरू करे छॾी। जामशोरे में के बि फीडर कराची वाह में ॿुॾी पियल नींगरी जो लाश हथ न अची सघियो। 10 वरहनि जी गुडी चांडियो जे लाश जे केतिरनि ई कलाकनि खां ॻोल्हा जारी। पाणी जी सतह घटि करण लाइ वारसनि पारां लिम्स अस्पताल जे गेट आरो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरनो। वारसनि जो चवणु आहे त वाह में पाणी वधीक हुजण करे लाश ॻोल्हण में ॾुखियाई थी रही आहे। पाणीअ जी सतह घटि कई वञे। गैर कानूनी तौर तरसियल अफगान शहरनि जी वतन वापसी जो सिलसिलो जारी। 5,56,548 गैर कानूनी तौर तरसियल अफगान शहरी वतन वापस वञी चुका। 22 अप्रैल खां 30 अप्रैल ताईं 13,567 अफगान शहरी वतन वापस विया। ICC चैंपियंस ट्रॉफी लाइ भारत जूं मैचूं हिक ई शहर में रखण जी तजवीज़। PCB शुरूआती ड्राफ्ट शेड्यूल ICC खे मोकिले छॾियो। शुरूआती शेड्यूल ते ICC ॿिए मुल्कनि खां फीडबैक वठंदे। ICC चैंपियंस ट्रॉफी फेब्रुवरी 2025 में पाकिस्तान में रथियल आहे।